नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे राडियो कानानी मां ख़बर ॾींदा हलूं त राडियो कानानी खां तलार बींदड़ मेन रोड ते मोटन चांडियो स्टाफ वटि रोड भरिसां जंग में नामालूम शख्स ताज़ो ॼावल छोकिरो ज़िंदा हालत में प्लास्टिक जी थैली में वेड़े छॾे वियो। सख़्त सीउ ऐं तेज़ हवा सबबि ॿार जे रड़ियुनि ते ॻोठाणा पहुची विया, जिन राडियो कानानी पुलिस खे इतला कयो, जंहिं बाद SHO लियाकत ASI लाल बख्श पंवर वॾे मुंशी अनवर जिसकानी पुलिस पार्टी साण करे वाक़े वारे हंधि पहुची नंढे ॿार खे रूरल हेल्थ सेंटर राडियो कानानी खणी आया, जिते ॿारड़ी जो को बि वारिस न हुअण करे हथायल ॿारड़े खे राडियो कानानी थाणे जे एहलकार अली अकबर दलवाणी ॿारड़े खे अंज वठी खेसि पालण लाइ घर खणी वियो। हिन चयो त आऊं हिन खे पंहिंजी औलाद वांगुरु पालींदुसि, आऊं पाण खे खुश नसीब थो सम्झां त अल्लाह साईं मूंखे बि पुट जो तोहफ़ो ॾिनो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।